अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आओ यानी असन अब्बासी आज करे मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द चौथों। बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के वारहे मां ग़ुलाम रसूल जतोईअ खां मिली। कहाणी आहे वॾड़नि जो अकुल। कंहिं बादशाह खे हिकिड़ी धीअ हुई, जीअं त खेसि ॿियो को बि औलाद कोन हो, तंहिं करे उन जे शहज़ादीअ सां ॾाढी दिलि हुयसि। बादशाह शहज़ादीअ जे शादीअ लाइ अहिड़ा ॾुखिया शर्त विझी छॾिया हुआ जो को बि शादीअ जो ख़्वाहिशमंद उहे शर्त पूरा करे न थे सघियो। जेको बि शहज़ादो या अमीर बादशाह वटि संग लाइ ईंदो हो, सो शर्त पूरा न करण सबबि तमामु ख़्वार ख़राब थी मोटी वेंदो। इहा ॻाल्हि मुल्का मुल्क पधरी थी वई। आख़िरकार कंहिं ॾूरांहें मुल्क जे शहज़ादे ताईं उहा हक़ीक़त वञी पहुती जो शहज़ादीअ जे सूंहं ऐं दानाईअ जी हाक ॿुधी मथसि पर पुठ आशिक़ थी पियो ऐं दिलि में पको इरादो कयईं त उन जे शहज़ादीअ सां शादी ज़रूरु कबी, न त सॼी उमिरि ईअं कंवारो रहबो। कुदरत सां उहो शहज़ादो बि पंहिंजे पीउ माउ खे अकेलो पुटु हो, तंहिं करे ख़्यालु कयईं त जे हिन ख़बर खां पंहिंजे पीउ ऐं माउ खे वाक़ुफ़ु कंदुसि त अहिड़ी इजाज़त न ॾींदा। तंहिं करे हिकिड़े ॾींहुं सवाइ कंहिं नौकर चाकर ऐं यार दोस्त खे ॿुधाइण जे अकेले सिर घोड़े ते चढ़ी कुझु खाधे पीते जो सामान पाण सां खणी उथी पंधु पियो। आख़िरकार मुसाफ़िरी कंदे मंज़िलूं हणंदे हिकिड़े ॾींहुं अची उन बादशाह जे मुल्क में सड़ियो। शहज़ादे मुसाफ़िर खानो पुछाए वञी उते आराम कयो। 3 ॾींहं शहर खे ख़ूब घुमी फिरी ॾिठाई। आख़िर चौथे ॾींहुं ठही जुड़ी बादशाह जी दरबार में अची पहुतो। शहज़ादे निहायत अदब सां झुकी बादशाह खे सलाम कयो, जंहिं खेसि धारे मुल्क जो ॾिसी चङो आदर भाव ॾिनो ऐं पोइ खांसि हाल अहिवाल पुछणु लॻो। शहज़ादे पंहिंजो नालो निशान ॿुधाए चयो त जिंदा क़िबला, ग़ुलामीअ जी आस रखी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। बादशाह संदसि मतिलबु सम्झी वियो ऐं चयाईंसि त ए शहज़ादा, इहो दुनिया जो दस्तूर आहे त का बि जवान धीअ माइटनि जे घर में कान थी सुहे। तूं बि तमामु परांहे मुल्क खां सफ़र करे हिते पहुतो आहीं, पर आउं पंहिंजे फ़ैसिले खां लाचार आहियां जो मूंखे शर्त विझी छॾिया आहिनि। जेको बि शख़्स मुंहिंजा उहे शर्त पूरा कंदो सो ई उहा उमेद माणींदो। ॿी हालत में संदसि समूरो माल मिल्कियत खसे खेसि ख़्वार ख़राब करे पंहिंजे मुल्क ॾांहुं उमाणियो वेंदो। शहज़ादे उहो हाल ॿुधी अदब सां जवाबु ॾिनो त साईं जन जे हर हुकुम जी तामील करण लाइ हाज़िर आहियां, महिरबानी करे शर्तनि खां आगाह कयो। तंहिं ते बादशाह चयसि त हे जवान, पहिरियों शर्त उहा आहे त जॾहिं तूं शादीअ लाइ ॼञ आणी त उन में को बि पीर मर्द या पीर सन औरत न हुजे। उहो शर्त ॿुधी शहज़ादे जवाबु ॾिनो त ईअं साईं, बिल्कुलु ईअं थींदो। कसूर जी हालत में सज़ा जो हक़दार आहियां। ॿिए ॾींहं ते शहज़ादो बादशाह खां शादीअ जो ॾींहुं वठी वतन ॾांहुं वापसि वरियो ऐं अची शादीअ जी तयारियुनि में लॻो। पर उहो जो पीर मर्द ऐं पोढ़ीअ औरत जे न वठी वञण जो शर्त पियल हो, तंहिं खेसि ॾाढो मुंझाए विधो, छो त संदसि पीउ ऐं माउ झूर पोड़ा हुआ ऐं उन्हनि खां सवाइ शादीअ में खेसि बि को मज़ो ॾिसण में कोन थे आयो। वरी जो संदसि पीउ बि उहा ॻाल्हि ॿुधी तंहिं चयसि त बाबा, तूं अञा ॿार आहीं, हीअ त हिकिड़ो शर्त आहे, पर बादशाह ॿिया अलाए जे कहिड़ा शर्त विझे, तंहिं करे असांजो तोसां गॾु हुजणु तमामु ज़रूरी आहे। उहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादो त वेतर मुंझी पियो त हाणे करियां सो करियां छा। नेठि हिकिड़े ॾींहुं पीउ खे वेही पेराइती ॻाल्हि करे ॿुधायईं, जंहिं चयसि त पुट घबराए न, उहा तमामु ख़सीस ॻाल्हि आहे। तूं हीअं कर जो 2 काठ जूं वॾियूं पेटियूं ठहिराए पाण सां खण, उन्हनि मां हिकिड़ीअ में आउं पाण वेहंदुसि ऐं ॿीअ में तुंहिंजी माउ खे विहारींदासीं। पोइ उहे 2 पेटियूं ॼञ जे सामान सां हलंदियूं, जंहिं करे कंहिंखे बि को शक कोन पवंदो ऐं तुंहिंजी शादी बि खाई ईंदासीं। शहज़ादे समूरी ॻाल्हि सम्झी हिकदमि काठ जे 2 वॾियुनि पेतियुनि ठहिराइण जो हुकुम ॾिनो। ॼञ जो समूरो इंतज़ाम करे शहज़ादो कुंवार जे मुल्क ॾांहुं रवानो थियो। सामान सां गॾु उहे काठ जूं पेतियूं बि हुयूं, जिन मां हिक में संदसि पीउ ऐं ॿीअ में संदसि पंहिंजी माउ खे विहारियो हुआईं। बसि उन्हनि 2 बुज़ुर्गनि खां सवाइ ॿियो को बि अछे मथे वारो शख़्स ॼञ सां शामिलु कोन हो।
जंहिंजा मंज़िलूं कंदी अची कंवार जे मुल्क में पहुती ऐं सिधो अची शाही महिमान सराय में क़याम कयऊं। बादशाह बि पंहिंजे अमीरनि वज़ीरनि खे साण करे हिननि जी सुध संभाल लाइ आयो ऐं जंज जी चकास कयईं, पर खेसि को बि अछे मथे वारो पीरसन बिल्कुलु नज़र न आयो। उते दिलजाए थियसि त पहिरीं शर्त जी पोइवारी थी आहे। पोइ ख़ुशि थी महलात ॾांहुं वापसि वरियो। महलात में पहुची शहज़ादे खे घुराए चयईं त हिकिड़ो शर्त तो बराबरि पूरो कयो, पर हाणे ॿियो शर्त बाक़ी आहे। जेकॾहिं उहो पूरो कयई त पोइ ॿिए ॾींहं ते शादीअ जो इंतज़ाम कयो वेंदो। शहज़ादे बादशाह जी ॻाल्हि ॿुधी अर्ज़ु कयो त जींदा क़िबला, हुकुम करियो, ऐं हर शर्त पूरे करण लाइ तयारु आहियां। बादशाह चयसि त चऊं ॿियो शर्त हीअ आहे त सुभाणे सुबुह जो जेतिरा माण्हू तुंहिंजी ॼञ में आहिनि उन्हनि जे हिसाब सां ओतिरा टोया अन जा ऐं ओतिरा मट शरबत जा अव्हांखे ॾिना वेंदा, जे अव्हांखे हिकिड़े ॾींहं में शाम ताईं सभु खाई पी ख़तमु करणा आहिनि। जेकॾहिं उन्हनि मां शाम ताईं कुझु बची पियो या किथे उछलायल नज़र आयो, तव्हांजो समूरो सामान ज़ब्त कयो वेंदो ऐं सॼी ॼञ खे ख़्वार ख़राब करे हितां कढी छॾिबो। हीअ शर्त ॿुधी शहज़ादो हको बको थी वियो। ख़्यालु कयईं त एतिरो अन्न ऐं पाणी हिकिड़ो हिकिड़ो माण्हू हिक ॾींहं में कीअं खाई पी सघंदो। पर कड़ो मुंहुं करे बादशाह सां हावकार कयईं ऐं मोटी अची ॼञ सां मिलियो। फ़िक्र में पइजी वियो त आख़िर छा कजे। काई ॻाल्हि दिमाग़ में ई न पई अचेसि त छा करियां। निठ ख़्यालु कयईं त छो न पीउ सां खणी सलाह करियां। सो जॾहिं हव मोटरियो तॾहिं वझ वठी पेतीअ जो कुल्फ खोले सॼी हक़ीक़त पीउ खे करे ॿुधायईं। पिणसि सॼी ॻाल्हि ॿुधी पुट खे चयो त भाउ परवाह न आहे, चांवरनि जे खपाइण जी सलाह आउं तोखे ॾियां, बाक़ी शरबत जी सलाह वञी पंहिंजी माउ खां पुछजांइ। जॾहिं सुबुह जो तोखे बादशाह वटां अन्न मिले तॾहिं हिकदमि हीअं कजांइ जो पहिरियां ई हिकिड़ो टोयो चांवरनि जो रधे सॼी ॼञ में विराए ॾिजांइ। ज़ाहिर आहे त उहो हिकु टोयो अन्न जो माण्हुनि में दाणो दाणो थी वेंदो। अहिड़ीअ तरह हिक खां पोइ ॿियो ऐं टियों टोयो रधाए माण्हुनि खे पियो ॾिजांइ। ऐं सम्झां थो त ईअं करण सां शाम ताईं हिकु कणु बि अन्न जो बाक़ी न रहंदो। बाक़ी हूअं त ॻाल्हि खे पूरो पइजी न सघिबो। उहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादे वरी माउ जी पेती खोली खांसि शरबत जी सलाह वठणु वियो। उन बि पिणसि वांगुरु ॿुधायल हक़ीक़त वांगुरु खेसि सलाह ॾिनी ऐं चयाईंसि त पुट अवल हिकु मटु शरबत जो तयारु करे ॼञ में विराइजि, जो हिकु हिकु ढुक थी वेंदो। अहिड़ीअ तरह ॿियो ऐं टियों पोइ वारे सां वञिजांइ ऐं मट ख़लास कंदो। उहा अटकल कंदे त शाम खां अॻु ई न शरबत जो ढुक रहंदो ऐं न ई चांवरनि जो कणो। शहज़ादे माउ ऐं पीउ जी उहा सलाह ॿुधी दिलजाए कई ऐं बेफ़िक्र थी अची सुम्ही पियो। ख़ैर सां सुबुह थियो। बादशाह शहज़ादे खे घुराए जेतिरा माण्हू हुआ ओतिरा टोया चांवरनि जा ऐं ओतिरा ई मट शरबत जा ॾिना ऐं वरी बि साॻियो ताक़ीद कयईं त जीअं सांझीअ ताईं उन्हनि मां कुझु बि न बचे ऐं सभु खाई पी छॾिजे। शहज़ादे बादशाह खे जवाबु ॾिनो कि भला ईअं ई थींदो। सभु मट शरबत जा अन्न सुधा खणाए अची ॼञ में पहुचण शर्त रातो के ॿुधायल अटकल वांगुरु चांवर रधाए ऐं शरबत ठाहे वियो ॼाणियुनि खे खाराईंदो पीआरींदो, तव्हांजो शाम खां अॻु ई सभु चांवर ऐं मट शरबत जा ख़तमु थी विया ऐं हीअ अमरा हर तरह सां आसूदो ऐं बेफ़िक्रो थी वेही रहियो। सांझी थी त बादशाह बि अची पहुतो। हिन सम्झो त शर्त ज़रूरु शहज़ादो पूरो करे कोन सघंदो, पर हिते पहुची जो ॾिठई त सभई चांवर ख़तमु ऐं शरबत जा मट धोता पिया आहिनि। उते ॾाढो अजब लॻुसि। हूअं त ख़्यालु होसि त शहज़ादी वरी बि वटसि ई रहंदी ऐं हीउ शहज़ादो बि ॿियनि शहज़ादनि वांगुरु शर्त हाराए ख़्वार ख़राब थी तड़िजी वेंदो। पर हाणे त बादशाह जी ज़ुबान खे पाणी ॾियणो हुअसि ऐं वाइदे मूजिबि शहज़ादे खे धीउ जो संग ॾियणो पियुसि। सो नेठि राति जो खेसि निकाह विझी पंहिंजी न्याणीअ जो संग ॾिनई ऐं वठी वञी महलात में रहायईंसि। सुबुह जो जॾहिं दस्तूर मूजिबि शहज़ादो पंहिंजे सहुरे सां गॾिजण लाइ आयो त बादशाह पुछियुसि त भाउ धीअ तोखे ॾिनमि सा ॾिनमि,
हाणे को ॾुधो खीरु थणे कोन पवंदो, पर उहा ॻाल्हि त मूंखे ॿुधाए त हीअ अकुलु तुंहिंजो हो या कंहिं ॿिए जो, छो त तो जहिड़े नंढी ॼमार वारे ना तजुर्बेकार जवान जो अहिड़ो अकुलु असुलु थी कोन थो सघे। जे ईअं हुजे हा त हूं त हेतिरा सारा शहज़ादा अॻु मुफ़्त में ख्वार ख़राब थी कोन ख्वार ख़राब ई कोन थियनि हा, ऐं कॾो को शहज़ादीअ खे माणियो वेठा हुजनि हा। उहो ॿुधी शहज़ादे हिकदमि जवाबु ॾिनुसि त जीअं साईं जन फरमायो तीअं दुरुस्तु आहे, उहो अकुलु बराबरि मुंहिंजो कोन्हे। हाणे अचो त उन्हनि बुज़ुर्गनि सां मिलायांव। इहे चई बादशाह खे वठी हाणे पंहिंजे माउ ऐं पीउ वारनि पेतियुनि ते बीहारियईं ऐं उन्हनि जा कुल्फ़ खोले पंहिंजे पीउ ऐं माउ खे ज़ाहिर कंदे बादशाह खे अर्ज़ु कयईं त क़िबला हीअ मुंहिंजो वालिद ऐं वालिदा आहिनि, जंहिंजे सम्झाइण ऐं अकुल सां ही शर्त पूरा कया अथमि। बादशाह हिन शहज़ादे जी हिमत ऐं ॾाप ते ॾाढो ख़ुशि थियो। हिन जे पीउ ऐं माउ खे वरी इज़त सां मिलियो ऐं चवणु लॻो त उहो ठीकु आहे, जेको बि माण्हू वॾड़नि माइटनि जी सलाह सां दुनिया में हले थो सो कॾहिं बि का ग़लती कोन थो खाए। ॻाल्हियूं कंदे बादशाह शहज़ादो संदसि पीउ ऐं माउ सभई गॾिजी हरम सराय में आया, जिते शहज़ादी पंहिंजी ससु ऐं सहुरे खे हीअं हथी को ॾिसी ॾाढी सरई थी ऐं हिक ॿिए सां गॾिजी घणो ख़ुशि थिया। काल्ह ॾिठासीं त ख़ुशि लॻा वेठा।